असीं अमून काफ़िलो वठी आयासीं आज़म भाउ जी क़यादत में, फ़क़ीर रमज़ान जी क़यादत में, कचे में जेके हज़ारनि में माण्हू मौजूदु हुया। उन्हनि धुरनि जेके बि उते हुयूं उन्हनि असांखे बहितरीनु सुठी मोट ॾिनी ऐं असांखे मान ॾिनो ऐं इहो वचन कयो त असां अॼु खां पोइ जंगबंदी था कयूं ऐं अव्हां फ़ैसिले जे लाइ अमीरनि सरदारनि वटि वञो त असांजूं तारीख़ूं रखायो जीअं असांजो फ़ैसिलो थिए। इन सिलसिले में असीं टियों ॾींहुं गॾिजी आज़म साईं सां ऐं पंहिंजो रमज़ान कलवर साहिबु असांजो दोस्त शेर मोहम्मद असां गॾिजी पंहिंजो सरदार मीर आबिद हुसैन ख़ान साहिब सां मिलियासीं शिकारपुर में। हुननि बि असांखे सुठी मोट ॾिनी ऐं उन्हनि खे इहो अर्ज़ु रखियोसीं साईं महिरबानी कयो तव्हां जल्दी असांखे फ़ैसिलनि जूं तारीख़ूं ॾियो ऐं वठाए ॾियो ताजो उते जेका बदमनी आहे उहा हिकिड़ो दफ़ो ॿीहर न भड़की पए। इन ख़ौफ़ खां असां उन्हनि खे अर्ज़ु रखियोसीं ऐं जेके स्टेक होल्डर हुया उन्हनि सां साईं ॻाल्हायो बि सही ऐं उन्हनि सां राब्ता बि कया। असां उनखे चयोसीं साईं असां सरदार अली गौर ख़ान खे अव्हां बि चओ, हुन चयो मां बि चवंदुसि सरदार खे। मां चयो असां पाण बि काफ़िलो वठी वेंदासीं सरदार अली गौर ख़ान वटि ऐं उनखे बि अर्ज़ु रखंदासीं त साईं महिरबानी कयो अव्हां ज़िले घोटकी में अमन पसंदि सरदार आहियो ऐं अव्हां चाहियो त इहो मसइलो तमामु जल्द हल थी सघे थो। इन सिलसिले में अॼु अली गौर ख़ान वटि आया आहियूं ऐं उनखे इहो अर्ज़ु रखंदासीं साईं महिरबानी करे अव्हीं तारुक वठो ऐं असांजो इहो मसइलो हल करायो। इहो सिर्फ़ु असांजो मसइलो न आहे बल्कि पूरे ज़िले जो मसइलो आहे, पूरे सिंध जो मसइलो आहे, अमन अमान जो मसइलो आहे। ऐं असांजा जेके शहर आहिनि उहे वॾो सर्वाइव कनि था पिया, जेको सफ़र कनि था पिया ऐं उते बिल्कुलु अमन अमान न आहे। इन जे लाइ असीं सरदार साहिब खे अॼु अर्ज़ु रखणु आया आहियूं। इंशाअल्लाह उमेदु था कयूं त सरदार साहिबु असांखे सुठी मोटी तारुक वठंदा इंशाअल्लाह। अॻे बि सरदार अली गौर ख़ान साहब माज़ी में भी काफ़ी अहिड़ा फ़ैसिला करे मसइलनि जा हल कया आहिनि। हाणे बि इंशाअल्लाह इहा ई उमेदु आहे सभु असां जेके बि गॾु थिया आहियूं सभु दोस्त फ़क़ीर आज़म जी अॻुवाणी में पंहिंजो भाउ जेके बि वेठा आहियूं इंशाअल्लाह अलाह कंदो अॼु बि इंशाअल्लाह खानगढ़ में इहा ई मोट मिलंदी। उमेदु खणी आया आहियूं अमुन जी सिंधी प्रेस जूं महिरबानियूं आहिनि जेको आहे साफ़ी दोस्तनि जूं जेके हिते जेको आहे सो अमुन जे लाइ तमामु वॾी कोशिशि कनि पिया, साथ ॾियनि पिया ऐं असां अॼु तमामु वॾी उमेदु खणी आया आहियूं त हितां मोट मिलंदी ऐं जेको आहे फ़ैसिले जी तारीख़ जेको आहे डिक्लेयर थींदी त धुरियूं जीअं खीर खंड थी सघनि। तव्हांजी महिरबानी भाई सिंध अमन ऐं प्यार भाईचारे वारी धरती, परदेसी पखी बि हिते अची पनाह वठंदा हुआ। उमेदु त असां जेका कचे में खणी विया हुआसीं त असां सम्झो त असांखे एतिरी मोट न मिलंदी छो त उन्हनि जा हुते 20-20 ताज़ो क़तल थियल आहे। असां सम्झो त धुरियूं आहिनि ज़ाहिर आहे टाइम वठंदियूं असांखां, पर नंढड़ी उमेद जी एॾी उन्हनि असांखे मोट ॾिनी जो असीं पुरुमीन थी सभु मोटियासीं। शरण वटि वियासीं, उन्हनि बि चयो त असीं तयारु आहियूं फ़ैसिले लाइ, क़ुर पाक ऐं नियाणियूं आहियूं हिन खां वॾी मेड़ न आहे। उन्हनि चयो त हीउ पहिरियों दफ़ो असां वटि इहा एॾी वॾी मेड़ आई आहे। उन खां पोइ सीलराधुर वटि वियासीं, उन्हनि बि साॻी मोट ॾिनी। उन्हनि खां पोइ असां कोश बिरादरी वटि वियासीं, दौंधू बिरादरी वटि वियासीं, भुट्टा बिरादरी वटि वियासीं। जेके बिरादरनि में विरायल उतां जूं कचे जूं धुरियूं आहिनि जेके नंढड़नि नंढड़नि मसइलनि ते उते 200 क़तल थी विया आहिनि। ऐं माज़ीअ में बि केतिरा ई हिकिड़ो 2 भेरा फ़ैसिला में थी चुका आहिनि, वरी बि उहे धुरियूं विड़ी पवनि थियूं पर नंढड़ा मसइला आहिनि। असां उते हिकिड़ी नंढड़ी उमेदु खणी वियासीं, असां सम्झोसीं त असांखे एतिरी उतां मोट न मिलंदी, पर असां उतां पुरुमीन थी मोटियासीं ऐं धुरनि पारां राज़पो ॾेखारियो वियो त फिल फोर फ़ैसिलो करायो वञे, उन में देरि बि न थिए, ताख़ीर बि न थिए। ऐं तव्हां ॾिठो त क्रिमिनल रिकॉर्ड आहे, ॾोयारी आहे राणो शर, उहो चवे थो त जेकॾहिं सरदार इन में देरि कंदा त खूने रेज़ी थी वेंदी, लिहाज़ा असां लोकल सरदारनि वटि बि फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियूं। पर हीउ मामिलो वॾो आहे, उनजे करे वॾनि धुरनि खे वेहणु घुरिजे। जेके बि धुरियूं आहिनि, असीं मीर आबिद हुसैन ख़ान जतोई वटि वियासीं, उन बि इहो चयो त मां बि ॻाल्हाईंदुसि ऐं ॿिया दोस्त बि ॻाल्हाइनि सभिनी सरदारनि सां, जेके बि वॾेरा आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइनि। असां कचे जे उतां जे झेड़ींदड़ धुरनि वटि हिकिड़ी नंढड़ी उमेदु खणी पुरुमीन थी मोटी आयासीं। अॼु असीं सरदार अली गौर ख़ान मार वटि हीअ वॾी उमेदु खणी करे आया आहियूं। इंशाअल्लाह हितां ई असांखे भरपूर मोट मिलंदी ऐं सरदार अली गौर ख़ान मार बि पहिरियां ई हिकिड़ो मैसेज तव्हां ॿुधो त मीडिया ते, हुन चयो त कहिड़ो इंसानु आहे जेको चाहे, या कहिड़ो मुस्लमान आहे या कहिड़ो इंसानु आहे जेको चाहे थो त हीअ जेके झेड़ा आहिनि तकरार आहिनि बिरादरनि में ख़तमु न थियनि। यानी हुन ऑलरेडी मैसेज ॾेई छॾियो आहे त इहे जेके तकरार आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि। हाणे असां सिर्फ़ु इहा ई इल्तिजा खणी हिते सरदार अली गौर ख़ान मार वटि अॼु हिते गौर पैलेस आया आहियूं त फ़ैसिलो थींदो, पर हिन में देरि न थिए। छो त कचे जा माण्हू बि हाणे तव्हां ॾिसो था वीडियो वायरल कनि था, को चए थो त मुंहिंजी खाद रोकी वई आहे, को चवे थो त ट्यूबवेल हलाइनि था, पर कचे जो माण्हू इहो ॾिसो तव्हां मीडिया वारा दोस्त ॿई